जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं जूअर जो डोडो जेको सभिनी खे ॾाढो वणंदो आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। सभिनी खां पहिरियों ठाहींदासीं डोडो, त उन लाइ खपनि 2 सन्हा कटियल बसर, साई थूम 5 खां 6 स्ट्रिप्स खयूं आहिनि, साओ पाट उनजो। उन खां पोइ खणंदासीं टमाटो, 1 वॾो टमाटो खयो आहे, 1 चमचो जीरो, कुटियल थूम 1.5 चमचे जे क़रीब आहे, यानी 10 खां 12 कलियूं थूम जूं, 3 सावा मिर्च, अधु कोप साओ मसालो ऐं लूणु। इहे सभु शयूं जेके आहिनि असां हिकु हिकु करे खणंदासीं। त हिकु खणंदासीं बाउल और उन में विझंदासीं पहिरियों बसर, साओ मसालो विझंदासीं, टमाटो, साई थूम, इन खां पोइ विझंदासीं सुकी थूम। डोडे में जेॾी महिल थूम विझबी आहे न त उन में ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे। सावा मिर्च, जीरो ऐं लूणु, इहे सभु शयूं विझी करे पहिरियों इनखे असां मिक्स करे वठंदासीं। पहिरियों मिक्स करण खां पोइ इन में विझंदासीं तेल, 3 खां 4 चमचा तेल विझणो आहे। तेल विझी असां इनखे वरी मिक्स करे वठंदासीं। हाणे इन में विझणो आहे जूअर जो अटो, 2.5 कोप खयो आहे। कोप जी मेजरमेंट जेका आहे 250 ml वारी आहे। त भाॼियुनि में जेको पाणी हूंदो उहो अटो एब्ज़ॉर्ब करे वठंदो। इन खां पोइ असां हिन में विझंदासीं पाणी, थोरो थोरो करे पाणी विझंदासीं। मिक्स कंदे इहो अटो ॻोहे वठंदासीं। इनखे कलणो आहे जीअं हिन में ॻोड़ा ॻोड़ा न हुजनि और बिल्कुलु स्मूथ अटो तयारु थिए। ॾिसो इहो अटो लॻभॻि तयारु थी वियो आहे। त इन अचो हाणे ठाहियूं था पिया डोडो। त हथ ते थोरो सो तेल लॻाईंदासीं, थोरो सो अटो खणंदासीं। ॾिसो इन तरह इनखे असांखे हथनि ते फ्लैट करिणो आहे। तव्हां चाहियो त OHP शीट, पॉलिथिन या एक्रिलिक शीट जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। राइट, त तए खे गरम करे उन ते थोरो सो तेल हणंदासीं और उन खां पोइ अटो रखी इनखे असांखे फ्लैट करिणो आहे बिल्कुलु। यानी जेका फ्लैट करे इनखे असां चङी तरह घटि बाहि ते सिजाईंदासीं। बाहि खे बिल्कुलु सिम करे इनखे पचाईंदासीं। उन खां पोइ इन में पलटाए इन में विझंदासीं असां तेल। तव्हां चाहियो त हिते सचे गिह या मखण जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। थोरो सो तेल विझी ॿिन्ही पासे इनखे पचाईंदासीं। सो बढ़िया सो कलर अची वियो आहे डोडे में, ॾाढो टेस्टी, ॾाढो डिलीशियस, जंहिंखे चटनी ऐं रायते सां सर्व कंदासीं। इहो हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो। मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी।